हे जो सुतो पियो थे न सूरमा इन्हे के हण इन्हे के त सब कम साला थेनी कमल आई मुझे से मारे रखियो ही डेण खाणो धड़किया ने धड़की ना है ये छो के ये मां विजन जे न किन्या कोड़िया जो खून पांजे गिचीअ में हाणे बीहण ईंदुस ये त भगी थी वने हां न रोकी सा मां चढ़ी पवा इन जे खून का छा थियो पुट सूर मां जंग जे सूर मारे वेठो आ अलाए के जो डोह कयो आ समझ में गाल कोन थी अचे खैर नचुर छड कावड़ धाणो जी अखीअ ते बई बिगड़ी ता वञो मां रुगो ठीक थियणो दे इन ही कू ऐं कीहूं करे दुनिया खे न ॿुधायो त मां दादन न आहियां तकलीफ़ में ॾिसी टेड़ो थी ॻाल्हाए मां साह लाइ सुॾ कंदी साह लाइ इस्माइल उन जे तर में आया हूं लफन न था खेन उन जे घर में खिरी उन के खोटड़ो आ जेका है जी सलाह कंदे हां तो सा कद है शफन तर चौंदे त तर में गोलबुन ऐं जे घर चौंदे न त घर में घिरी हली घुटो ॾिपुन आसम जो कीमो करणो आ ऐं न सफ़र जो जरा जरा कदम जरा हो जी अदर में जेकी बाहि आ न वाह विसामी ना है ओस ताणी न विसाम भी इस ताणी घर में अचण जो उन का बदलो न वठंदुस पर चयो तुम शहबाज खान के वध में वध बैराम खान सा गलाइंदो बैराम खान तग में भी गालन जरिए वापसी की गाल कई है तो चा बुधंदो न बुधंदो न त यो पतो जरूर पवंदो से त जफर छाए शफन छाए पिंजरे में छिरकी छाटे ता झटजी वेंदी सामो शफन फन ये जोस कौन है बच्चा सन खणी सी पुरानी रिलीअ में वेठे रिली खणी आया हुंदा छा गोठा ओतड़ो हुंदुन इस्माइल बारुक परेशान न थियो चयो थम बैराम खान के पाणे कासमारन के छिकींदो त सिधा थी विंदा ये वरी शहबाज खान जो पासो वठंदा त शहबाज खान तद ॾेई पीअंदो पर भली तद जे शहबाज खान थाणो जे रुख न चढ़ियो आ थाणो तद गा कढियस त शहबाज खान के शिकारपुर में पकोड़ा भत न ईंदा अम्मा शहबाज खान रेसा रेस न होजे तोड़े लाट होजे थाणो धड़किया नि धड़की न है कैसी शहबाज खान ते कंदस माण्हू जी न कल छड़ंदी आ तो वांगुर ॻाल्हियूं शुरू कंदो आ किथे शहबाज किथे धाणो थी दसका कठाए ॻोल्हे न लभूं हाणे ॿुध में गले न लभंदस जो तुंहिंजी ऐं शहबाज खान जी बादशाही धाणो धू पारा समुंड दरिया पार करे वेंदी जबल बि न अॻियां आयुस त झटके सां पार करे वेंदी शहबाज खान या कासम मूंखे छा कंदा धाणो धड़किया धड़की ना है अम्मा चवण ऐं करण में फर्क आ शहबाज खान रेसा ऐं कासम वारा सरकश माण्हू आहिनि कुछ भी करे सघन था छा कंदा
किविली न हाथी के कन में चक पाईंदी आ त हाथी भी न कन छंडण लगंदो आ। धाणो न दीवार थी शहबाज खान कासम जगह बीठी त शहबाज खान बेहोश दिसंदे। जिन धाणो अग में मुर्सी करे हा ओ ही दी दिसणा न पवना। वाह धाणो वाह, मुके फखरा तम धाणो जो मुर्सा डक कोने में बाकी भी सब कुछ है। थानो थी नहीं शहबाज खान यारो दीवार पर। क्या बात है। बस करे हाणे बुद्ध में पग्गा पास थानो हिला कुछ भी कान है का। इस जाए थानो जा धुड़िया एना हुन जा पैर खुता त मुखे थानो न सदजे। अम्मा तू भूली आई जे कने न एड़ी हुजिया त मां एडा कशाला न काटिया हा ऐं नकी एडन अजाबन जी जंग में गुजरा हा। तू को चवीस बाकी मुजी चाहे ना है बुमल। हाणे न गलाजे पता हुन खाग में तोखे से काची वञन। ओ काका सोराब हो शफन के इस्माइल अस्पताल खणायो हैदराबाद। चल बच्चे जफर वारा विडिया तस। जफर वारा हैदराबाद अस्पताल में ही छा थी वियो? बाबा हाणे त अञा वधीक हीणा थी वियासीं न। हिणो अलाहे न कंदो दी मता कूड़ हुजे। तू जाच त कर सोराब। हण बटाकू अञा के बुरी खबरूं अचन। इतोरी नातान कह जा जी ही असुल सतोरो सफा गए ना है धाणो नितोरी दुश्मन ने धाणो जा नितोरा। बहराम खान नडे सुकन सरन के पाए सुकन सा गड आलाब सड़ी विंदा। दोजी बरादरी जा मानू एडा मोतबर कोनन के जो बाहर रुकन बिना देर बाह मोटाए मता सुबाने पचाणो पवई। तू शायद हक जी माखियत हरियलाई शहबाज खान जॾहिं बाह हुननि वटि रहण लाइ तयार न आहे त पोइ गोड़ छा लाइ मचायो अथई। जे तूं सरदार आहीं त मां तुंहिंजो कमदार न आहियां। सरदार आहियां सरदार पंहिंजे कबीले जो। न सिर्फ़ बाह पर घोड़े बाबति बि ॻाल्हियूं रख न त बहराम तोखे सुझे थो। सुझे तो शहबाज खान के बहराम खान खूह में किरियल माण्हू केड़े तरफ मोड़ी केड़े तरफ मोड़ी दो। बिन ॾींहंनि अंदर बहराम खान बिन ॾींहंनि अंदर जे बाह न मोटी न त पोइ तुंहिंजे ॻोठ ते काह थींदी ऐं ज़िम्मेवार तूं हूंदे तूं। ओके ओके काह कंदो ॼणो असांजो ॻोठ कब्रिस्तान आहे। सभु मुअल सुतल आहिनि सौला थी मोटंदा हिन जा माण्हू। बाबल ये थी शहबाज खान के हथ न लगंदो देसी रुख न दींदो। दुराब भी हिम्मत कई आ। यो मसलो थियो सरदार। केड़ो? शफन सा जफर कासिम विड़ी विया आहिनि। छा? हाँ सरदार शदीद जख्मी हालत में इस्माइल हैदराबाद खणायो वियो अथसि। संदसि जिंदगी के खतरो आहे। ये बई गिरफ्तार समझ सोराब। सिर्फ तू पक्को थी भी मता दबते दाबिले वांगुर चिबो थी वनी। सरदार मूं कॾहिं बि बंदूक न खई आहे पर हाणे खणणी पवंदी। मरी वेंदुसि पर न्याणीअ खे दोज़ख में वापसि कोन मोकिलींदुसि। बस तव्हां वावर कयो। हाणे ते वञ FIR कटराए पाण फैसले ते आमादा थींदा। ठीकु आहे इच्चा थकू करे। थकू समझ में ना आयो किबला। संघार ते हमलो कराए शहबाज जे चेहरे जा गुंज सिधा थियनि करे सी स्त्री त चौताल टुटे फट में अचे माण्हू सगारा हुजनि। हां हिकड़ो ही काफिया किबला। पगन जी सट पखड़ जो छट ई हथ में थी वञे जीअं शहबाज शिकंजे में अचे ऐं केस पथ करण जी बार खाई न मिले। अम्मा तू इत्मीनान कर। शफन त ढेर थियो
बाक़ी आहे सोराब, सो आहे सेड़, हथ वञ त खल लही थी अचेसि। इन खे कहिड़ी ताक़त आहे भाॼाई खे रोके सघे? मूंखे पटाकू न खपनि कासिम, मूंखे या मूमल मोल या चेरी हिन थले ते खपे। जे न आई न पोइ तव्हां हिन थले ते न हूंदो, न तूं न ज़फर। अम्मा अम्मा तूं इत्मिनान कर, ईअं ई थींदो जीअं तूं थी चाहीं। मां ज़फर सां सलाह कयां, पोइ काहे था पोइ सोराब जे घर। सोराब खे संदसि घर जे मुनारे सां ॿधी भाॼाई खे वठी था अचूं। तूं हरू भरू परेशान न थी परेशान, ऐं थोरे घणे ते असांजी बेइज़्ती बि न कर। मुंहिंजो हाव थो सड़े, दिल ते चौंथड़ी रखी वई आहे। तॾहिं थी चवां ख़ुदा जी कुदरत आहे, असां खां थी ज़ोर थिए। रुगो अचे त पेट्रोल हारे ॾियांसि थी तीली। अम्मा रेस खे बि चयो आहे, रेस खे बि, ऐं पंहिंजी कोशिशुनि में बि आहियूं। तोखे केरु सम्झाए थोरो खतरो बि आहे, खतरो। उन करे भाॼाई खे एहतियात सां वठी ईंदासीं। बार बार तूं न चओ। तूं सम्झी थी त असांजे अंदर में बाह न आहे। असां सॼा सड़ी रख थी विया आहियूं। खाइण खां भाॼाई खे ज़फर थो रोके, ऐं हूअ ईअं त ईंदी बि कान। पर तूं दिलि जाए कर मां, पंहिंजे हिन नक जी मेर मां पाण लाहींदुसि। छो त कासिम करनि था, खारे या मारे। कासिम मूंखे त हाणे वेहण बि नथो अचे। निंड त छॾ, न सुम्हंदे सुख न उथंदे आराम। ॻाल्हि हां ते ॻोढ़ो करे छॾियो आहे। तॾहिं त चवां थी न, जे थोरी बि देरि थी न पोइ हुनखे उथारे छॾींदा। उथारे? हा न, दादनि या शफ़नि सां। पोइ छा असां कमायोसीं, छा रहंदो असांजे मुंहं में? पोइ छा करे सघंदासीं? कुझु न बचंदो कासिम, कुझु बि न बचंदो। मां त कासिम खे बि आसरो ॾेई आई आहियां, कॉल जी कूड़ी थी पवंदसि। अम्मा ईअं कंदा जो अंधनि जो माल आहे। भाॼाई असांजो नंगा, असांजो मां। हुननि खे ताक़त आहे जो ईअं करे सघनि था कासिम। हू मेसणीअ ते राज़ी आहे। अम्मा अम्मा न चूचड़ी, मां हिमल ई थो वञा ऐं सभिनी खे चक थो कयां। खबरदार कासिम, पाण खे गिरफ्तार समझेस। गिरफ्तार? हाँ, तो ते सोराब शफन जे हमले जो केस दाखिल कयो आहे। जबल दिमाग त सही अथई, मूं हमलो कयो आहे। बाक़ी मूं कयो आहे। टेड़ी न कर कासिम, हलो अॻियां थी। करबो कना बाऊ, वरना ने खबर कना जोशन। हलो हलो अॻियां थी। ओ इहा साख हुन खया हिते ना जा। बाक़ी तो असांखे परेशान करण जी साख खई आहे, ये न नूरी तोखां माफ़ी। भला मास्टी नजर कोन थी अचे? न अमा कोने, पाड़े में वई आहे कंहिं कम सां। मूंखे हुकम कर न नूरी, राड़ न थोण। पूरो न लाह न तो मां अचण छॾी। तुंहिंजो को कम न खपे, तूं वञ ता ऐं ॿीहर हिते न अचिजांइ। बस असां ते इहो ई एहसान कर त ॿीहर हिते न अचिजांइ। मां मञा थो त मूं कक कयो आहे तोखे, पर सच इहो आहे त हिन दिलि कक कयो। हिन दिलि जे समूरनि खाननि में तूं ई तूं आई, सिर्फ़ तूं। बीरल, मूंखे नफ़रत आहे तोखां। मूंखे तुंहिंजी नफ़रत सां बि नी आहे। कि हर उन मर्द खां नफ़रत आहे जेको अज़ियतूं ॾेई पंहिंजी ज़हनी तस्कीन लाइ तड़पंदो आहे, जेको मोहब्बत जे ढोंग में पंहिंजी दिलि सिर्फ़ ऐं सिर्फ़ परभाईंदो आहे। मूंखे नफ़रत आहे तोखां, दादन खां ऐं हिन दुनिया जे सॼनि मर्दनि खां जेकी सिर्फ़ मतलब जे लाइ प्यार जो पिंजरो उछलींदा आहिनि। नूरी तूं मुंहिंजी छाती खोले ॾिस, तो तोखे हुन जे हर हिस्से में लिखियल मिलंदो औरत मां, भेण, ज़ाल ऐं महबूबा जे रूप में मोहब्बत जे लाइक़ आहे, ऐं प्रेमिका त दिलि जा दरवाज़ा खोले हुन में विहारण जे लाइक़ आहे। अखियुनि में थी वे त तोखे वारे ढकिया, तोखे ॾिसे न ॾे,
आऊं न पसां को बियो तॾहिं तॾहिं हेल ताईं दिलि खे जीर ॾींदो रहियो आहे। मूं पंहिंजे दिल जी मजबूरी जी ॻाल्हि कई आहे नूरी। तूं साख खणण खां कोई बि नथो रही मिरल। मासी मूं वट ते साख ॾिनी, बाक़ी न अचण जी साख कोन खई आहे मूं। बाक़ी बिंथ मेड़ लाइ ईंदो रहंदुसि। जहिड़ो ॿाहिरां तहिड़ो अंदरां नमरूद। यार सोराब वरी कासिम ते केस कयो आहे। ज़फर बि हूंदो न शामिल? न, ज़फर जो नालो न आहे। ज़फर खे एहतियात करणु खपे। छो त असांखे बि करणु घुरिजे। मां चवां थो त बहितर आहे त ज़मानत गिरफ़्तारी खां अॻु में करणु घुरिजे। शहबाज़ खान खे चवणु घुरिजे असां सिर जो सांगो लाइ संदसि वंगार वही आहे। इहो बि ख़्यालु न कंदो छा? शहबाज़ खान वधि में वधि पुलिस खे कुझु वक़्तु रोकींदो। इहो बि फ़ाइदे में आहे। इन विच में गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत कराए वठ बि बादल। ज़फर अचे त चऊंसि। छा पुछंदो? रईस शहबाज़ खान खे। छा? सूबेदार खे भले कासिम जी ज़मानत कराए वठूं। वयो रह छॾे। छा चयईं? सूबेदार सां ॻाल्हाई पर कासिम जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾियऊं। कासिम गिरफ़्तार थी वियो? सूबेदार ॿुधायो त सोराब वञी एफआईआर कटराई आहे बहराम खान जे बल ते। सिर्फ़ कासिम जो नालो आहे न? हा, सूबेदार ईअं ॿुधायो पर एफआईआर ॻरी आहे। ज़मानत में कुझु देरि लॻंदी। देरि या सवेर ज़मानत त कराइणी आहे न ज़फर। ज़रूर, इहो कमु बादल ते आहे। मां सोराब जी सार लहंदुसि। गॾिजी सार लह बि ज़फर। कशीदगी वधियल आहे, अकेलो कीअं वेंदे? दुआ खपे ई सन। ज़फर खे कमज़ोर न सम्झ। सोराब छा आहे? पोख ते ॼणो झार, खांभाणी जे ठका सां गुम। रब शल जमार ॾेसि, अकेलो वियो आहे डॉक्टर खे ॾेखारण। अम्मा चुंगचीअ ते वियो आहे, दवा वठी मोटी ईंदो। कंवल, इहो फटु ख़राब भी थी वेंदो आहे। रब रहम करे जंग न खरी वञेसि। अम्मा बदुआ त न ॾेसि, अल्लाह वॾो आहे, आफ़तुनि खां अमान में रखंदुसि। रब रहम कंदो कंवल, मुंहिंजी इहा ई सदा आहे। पाण पियो चए त डॉक्टरनि चयो आहे त इहो नासूर थी वेंदो, उन मां कैंसर भी थी सघे थो। कैंसर? हा, दादन पाण पियो ॿुधाए। तोखे ॿुधाईंदे मुंहिंजी ज़ुबान थी कुरे ऐं ॾुखे। अम्मा न चए, मूंखे अलाए छा थो थिए। कंवल, तूं पाण खे संभाल। मां अलाह खे ऐं अलाह जे हबीब खे ॿाॾायां थी त रहम कंदो। अम्मा जंहिंसां मां अॼु दाऊं उनखे लहर न लोॾो। इंशाअल्लाह रब दादन खे पंहिंजी पनाह में रखंदो। अम्मा अस्पताल ॾांहुं मोटी अचे त चऊंसि वॾे शहर ऐं वॾे डॉक्टर खे ॾेखारे अचे। केरु कमल? अधु दादन। छा थियो अथसि? कख सिंगियो अथसि धीअ। दादन खे? हा मूमल, तूं कॾहिं आई आहीं? 2-3 ॾींहं थिया आहिनि। आहीं त ख़ुशि न मूमल? हा पपी, ख़ुशि आहियां। उते ॿिए कंहिंसां रिश्तो कनि पिया त मां अम्मा सां निकिरी आयसि। ॿिए कंहिंसां? सोडल कोन्हे छा? फोत थी वियो, दादन मारियुसि। दादन? हा पपी, दादन। इहो बि न सोचाई त छप्पर कंहिंजो हुयो, पर मां सम्झां थी त ईअं छो कयईं। छो कयईं? त मां आजी थियां ऐं छा आहे? छॾ पपी, फट न उखेड़, तूं ॾुख कंदीअ। वारसी त न कयईं, सेकदार थी
वॾी सिक जूं ॻाल्हियूं कंदो हुयो। सोढल मस सरचो त खेसि क़तल करे छॾियईं। सोढल जे क़तल खां अॻु तोणे पोइ वारसी बि न कयईं। शफ़न अॻु बि वारसी कई त हाणे बि वारसी करे ज़ख्मी थी हैदराबाद वञी पहुतो आहे। शफ़न ज़ख्मी आहे ऐं हैदराबाद अस्पताल पहुतो आहे। जी पुपी। उफ खुदाया, असांजे घराणनि खे नज़र लॻी वई आहे। हथ जी लॻल आहे पुपी, नज़र जो छा कसूर? दादन जी अना ऐं शफ़न जी ज़िद खानदाननि खे विखेड़े छॾियो। दादन जी खुद परस्ती ऐं खुद गर्ज़ी असांजे रिश्तनि खे घाट चाढ़े छॾियो आहे। तूं ऐं कंवल न हुजो हा न त मां हिते अचां बि न हा। अम्मा अम्मा लगी तो कोई भीतरी न पे पियो, संभाल। कादे अम्मा मोर जी ते तवी हेड़ा वठो। दादन जी भेण हिया आहे न। तूं केरु थींदो आहीं दादन जे थले ते अचण वारो? खामोश पोरी, फट कंदीअ, खुरड़ी बि न हणंदीअ। तूं हल अॻियां थी, ॾिसी छा थी। जेकॾहिं हयाती लाइ कड़ी न त निकिरे ता, न त पूरो थी वेंदे। रिपीट। खामोश, गुम कर या शिकिल, न त असांजा फायर तोखे कख वांगुरु उॾारे आसमान ते पुॼाईंदा। रिपीटर त ॾियो न। कोने रिपीटर, लफ़्ज़ बि कुछ न त लीड़ू लीड़ू हूंदे। निकिरी थो या ठोकिया निड़ घुटारो धक त धू वञी धरतीअ ते किरी। अल्लाह साईं शफ़न ॾे खेर कजे। सोरा बि यकी देर कई आहे, मूमल वापस त न वई। बस करे करे शायद ॾिनई मुंहुं असांजा सूर अचाई। किथे आ भेण मूमल? छा गोड़ी आई न ॿुधोई? इहा डांग खणी थाणो के घर में दमान ॾियण आयो आई ना है। मूमल घर में शफ़न सां विड़ी इहो मुंहुं टंगे हिते अची पहुतो हुई। मूमल खे वठी वञी वेहारे शफ़न सां झेड़ो कर वरी हिते चढ़त कराइण आई घर में। वधीक कुछ अंदिए त समझी थी। रत जोश में आयो न त औरत जो लिहाज़ हलियो वेंदो। ऐं जॾहिं औरत जो लिहाज़ हलियो वियो न
त पासे ते पई हूंदी या ॻाड़ी हणी भेण मूमल खे लिकाए नथी सघी। तो जड़े न फाखा मुमल फिंगी भलिया वॾो भाउ थी आयो आहे। आरती खोलो। खामोश न त छा कंदे ॾे लथ करे जो तई मुंहिंजे घर खे तव्हां एॾा मुड़ुस माण्हू थी विया आहियो। हाणे मां करे तव्हांजे घर में आयो आहियां जो तव्हां हर मुंहिंजे घर में भॻा विछायो। मुंहिंजे भाइटे खे अस्पताल भेड़ो करे मुंहिंजे घर में आयो आहीं। कमज़ोर न समझ के पार्टी हली वेंदी। सोराब खामोशीअ सां हलियो वञ न त शफ़न जो पलांद पट्टीअ ते कंदोसांइ। मां भेण मूमल खे वठण आयो आहियां। तुंहिंजी छा में भेण आहे? न आहे तुंहिंजी भेण। हूं न कुछो त गाट ते चढ़ी वियो। मूंखे हथ कोन आहिनि छा? वाह ज़फ़र, ही केड़ो मजाक आ? अम्मा ऐं बाबा खे तो हिसाई। इन्हनि मूंखे मजबूर कयो आ न त पेवड़ो न आहियां भेण। तूं हल मूंसां। न हलंदस जेसिताईं सारा खे न पलींदव ऐं मूंखे खाईअ में उछलण बंदि न कंदव तेसिताईं मुंहिंजे हलण जो सोच बि न। चइस हलिया वञ हेता त मुंहिंजे हथां चटणी थी वेंदो। थाणो थणकिया ई धणकी न आहे। मूंखे इंतहाई कदम खणण ते मजबूर न कयो। अञा छा खणंदे इंतहाई कदम? अम्मा ऐं बाबा ते हथ खणी ऐं भेण सॾे शक तो करी ऐं सारा जे चवण ते मूंखे ॿिए कंहिंजे हवाले करी भाउ सॾ में। मां न हलंदस, हिते ई जीअंदस ऐं हिते ई मरंदस। ॾिसी रहंदो तेनी ॻाल्हि खे। खालद जी यार दादन तो ॾाढो ॾुखियो वक़्तु अची वियो। साथ ॾिबोसि। पाड़े वारनि ॿुधायो छा? दादन जे घर ते फायरिंग हुई। कंहिं कई? शफ़न कई हूंदी। शफ़न वञी हैदराबाद तंग कयो त पोइ बाराम जो छाड़तो हूंदो। भगन? हा भगन थी सघे थो। पक कहिड़ी? ॿियो केरु हूंदो? इन जो ई कमु हूंदा। ॾियूंसि बरो? ॾियणो ई पवंदो। ठीकु आहे।